अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ हावना वाली मोहम्मद जा नजर वजूदा मीरपुर खास का मोहम्मद हाशिम खास के लिए ना रिपोर्ट थे नादिन मीरपुर खास पाक कालून के रहवासी नूर चांद ये रईस अहमद खान चो मुर्स जायद खानजादा ऐं संस माइटन के ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतजाज ऐं इंसाफ़ की अपील। पाक कालून के रहवासन नूर चांद ये रईस अहमद मुगल जो संस मुर्स जायद खानजादा के ज़्यादतियुनि ते एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजी शादी 9 महीना पहिरीं थी। मुर्स मुख़्तलिफ़ बहाना करे रोज़ झेड़ो करे तशद्दुद कंदो हो ऐं सॼो ॾींहुं घर में नौकर जियां रखी घर जो कमु कराईंदो हो। मूंखे निंड मां उथारे तशद्दुद कंदो हो। अहिड़े ज़ुल्म खां तंग थी ऐं पंहिंजे पीरसन वालदा वटि रहां पई। जॾहिं त मुंहिंजो मुड़ुसु उन जा भाउर सादिक शाहिद ज़ोहेब वारा मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे जान सां मारण ऐं संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियनि पिया। मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। उन्हनि IG सिंध पुलिस DIG ऐं SSP मीरपुर ख़ासि SHO सैटेलाइट टाउन ऐं SHO ग़रीबाबाद खां तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ जी अपील कई आहे।